Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो मसाइल सेक्शन नंबर 66 रिकॉर्ड थी चुको आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो मसाइल सेक्शन नंबर 67 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं त इन में जेके सवाल आहिनि उनजा असां अल्लाह जे फज़ुल सां आसानी में आसान खां आसान जवाब ॾियण जी कोशिशि कयूं। सभ खां पहिरियां सवाल त साईं पसंदि जी शादी करणु कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु, ऐं इन जो हुकुम अल्लाह ताला क़ुरान में ॾिनो आहे। फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलासा व रुबाअ फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। जंहिं औरतुनि खे तव्हां पसंदि कयो था उन्हनि सां ई तव्हां निकाह कयो, ऐं जंहिंखे तव्हां पसंदि नथा कयो त उन सां निकाह न कबो। ॿियो सवाल आहे त नमाज़ में हिकु ई सूरत खे वराए पढ़णु कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु। जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी सूरत यादि आहे, मसलन तौरु तव्हांखे सूरत फ़ातिह खां बाद में सूरत इख़लास यादि आहे ऐं ॿी का सूरत यादि नाहे, चइनि रकातुनि में जेकॾहिं सूरत इख़लास खे मोटायो था नमाज़ जेको थी वेंदी। बाक़ी अॻिते जेको आहे यादि करण जी कोशिशि कयो। साईं तलाक खां पोइ उन औरत सां निकाह करे सघूं था या न? जेकॾहिं तव्हां तलाक मुग़लज़ ॾिनी आहे त उन सूरत में उन ई औरत सां निकाह न थींदो, बल्कि क़ुरान जो हुकुम आहे हत्ता तनकिहा ज़ौजन ग़ैरहू। तव्हां त इहा औरत ॿिए कंहिं मर्द सां निकाह करे ऐं उहो पंहिंजी मर्ज़ी सां तलाक ॾिए ऐं औरत इदत कंप्लीट करे पोइ पहिरें मुड़ुस सां इहा औरत निकाह करे सघे थी, वरना नथी करे सघे। इहो उन सूरत में जॾहिं मुड़ुस 3 मरतबा तलाक चवे ऐं इहे 3 तलाक़ूं तलाक मुग़लज़ आहे, इन सूरत में औरत सां फ़ौरी तौरु निकाह नथो थी सघे, बल्कि इहा औरत ॿिए हंधि किथे निकाह कंदी ऐं पोइ जेको आहे पहिरें मुड़ुस सां रुजू करे सघे थी। साईं फजर जी नमाज़ क़ज़ा थी वञे त घर में पढ़णु कीअं आहे? सभ खां पहिरियों कोशिशि कई वञे त फजर जी नमाज़ खे क़ज़ा न कयो वञे। छाजे करे त जंहिं ॾींहुं फजर जी नमाज़ क़ज़ा थी वई इन ॾींहुं तव्हां तमामु वॾी भलाई खां महरूम थी वेंदव। पर जेकॾहिं क़ज़ा थी वई आहे त घर में जेको नमाज़ तव्हां पढ़ी सघो था क़ज़ा करे, कोई बि मसइलो न आहे। घर में नमाज़ तव्हांजी अदा थी वेंदी। बाक़ी नमाज़ खे फजर खे क़ज़ा न कयो। साईं मां चोरी कई हुई, हाणे उहो शख़्स मरी वियो आहे, उन जा पैसा मां कंहिंखे ॾियां? जेकॾहिं कंहिं बंदे जी तव्हां चोरी कई हुई ऐं उहो बंदो मरी वियो आहे त हाणे जेकॾहिं उनजो औलाद आहे त पैसा उन जी तरफ़ रुजू करायो, ऐं जेकॾहिं उनजा वालिदेन ज़िंदा आहिनि, औलाद न आहे बल्कि उनखे वालिदेन उनजा आहिनि, त उहे पैसा उनजे वालिदेन जी तरफ़ मोटायो। वालिदेन बि न आहे त उनजा भाइर उनजी तरफ़ मोटायो, या उनजी भेणियूं आहिनि त उन्हनि जी तरफ़ मोटायो। बाक़ी इहा रक़म जेकी आहे उहा तव्हांजे मथां माफ़ न थींदी, इहा वापसि करणी पवंदी तव्हांखे। साईं अगरि को शख़्स क़ुर मजीद ते हथु रखे ऐं चवे त मां पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾियां थो ऐं उनजी घरवारी मौजूदु न हुजे, छा तलाक वाक़ई थींदी या न? तलाक वाक़ई थी वेंदी। तलाक जे लाइ ज़रूरी न आहे त घरवारी मौजूदु हुजे। जेकॾहिं घरवारी मौजूदु न आहे, कंहिं बि नौजवान कंहिं बि मजलिस में इहो इक़रार कयो त मां पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनमि त तलाक वाक़ई थी वेंदी। बाक़ी क़ुर ते हथु रखण बि ज़रूरी न आहे। इन बंदे त क़ुर ते हथु रखियो न, क़ुर ते हथु रखे पोइ तलाक ॾिनी आहे। पर कंहिं बंदे क़ुर ते हथु बि न रखिया ऐं घरवारी बि मौजूदु न आहे, ॿिए हंधि किथे कंहिं माण्हू जा ॾोह हिन इहो इक़रार कयो त मां पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनमि ऐं मां पंहिंजी घरवारी खे फ़ारिग़ करे छॾियो आहे, त तलाक वाक़ई थी वेंदी। साईं 25 ॾींहं डिलीवरी खे थी विया आहिनि, छा हाणे घरवारी सां सोबत थी सघे थी या न? डिलीवरी खां बाद में औरत खे हलंदो निफ़ास, ऐं निफ़ास जी वॾे में वॾी जेकी मुदत आहे उहा 40 ॾींहं आहे। 40 ॾींहं खां बाद में औरत पाक थी वेंदी आहे, पर 40 ॾींहं खां घटि जेकी आहे का बि मुदत न आहे। कंहिं औरतुनि खे डिलीवरी खां बाद में सिर्फ़ु जेको आहे 1 हफ़्तो निफ़ास हलंदो आहे। कंहिं औरतुनि खे सिर्फ़ु 10 ॾींहं जेको निफ़ास हलंदो आहे। किन औरतुनि खे 15 ॾींहं जेको निफ़ास हलंदो आहे। पर कंहिं औरतूं अहिड़ियूं हूंदियूं जंहिंखे पूरा 40 ॾींहं निफ़ास हलंदो आहे। त बहितर ईअं आहे त औरत खे 40 ॾींहं मुकमल थियनि ऐं पोइ ई घरवारी सां सोबत कई वञे। साईं जानवर खे ज़िबह कंदे अगरि उनजो रतु कपिड़नि ते लॻी वञे, छा कपिड़ा पलीत थींदा? बिल्कुलु कपिड़ा पलीत थींदा ऐं कपिड़नि खे हाणे धोतो वेंदो। 3 मरतबा तव्हां कपिड़नि खे धोईंदव ऐं निपुड़ींदव, पोइ जेको आहे तव्हांजा कपिड़ा पाक रहंदा। बाक़ी जानवर जो जेको खून आहे उहो पलीत आहे। साईं वॾे भाउ खे छोकिरी ॾिनल हुई, भाउ नथो वठे, इहा ॿिए भाउ खे वठी ॾियणु जाइज़ आहे या न?
हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी वञे त तव्हांजो सुवालु मां सम्झां थो इन नोयत ते आहे त तव्हांजो सुवालु इन नोयत ते आहे त हिकु औरत आहे उहा असांजे वॾे भाउ जे नाले थियल हुई। हाणे उहो उनखे नथो वठे यानी उन सां निकाह करणु नथो चाहे। हाणे इहा ई छोकिरी असां पंहिंजे नंढे भाउ खे वठी ॾियूं त जाइज़ आहे या न? निकाह नाहे थियल त जाइज़ आहे बिल्कुलु, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। छा आहे त नालो जेको आहे नाले थियण सां इहा औरत उनजे निकाह में नाहे वेंदी, बल्कि निकाह में जॾहिं वई आहे त हाणे पोइ इन जे लाइ मुनासिबु न आहे। बाक़ी जेकॾहिं निकाह नाहे थियल, पहिरियों वॾे भाउ जे नाले ते हुई, हाणे जेकॾहिं उहो नथो वठे त नंढो भाउ जेकॾहिं वठणु चाहे थो त बिल्कुलु जाइज़ आहे। साईं, पीउ धीउ खां उधारा पैसा वठी सघे थो या न? धीउ खे खपे त पीउ खे जेको आहे पैसा उधारा न ॾिए बल्कि हदियो ॾिए। पर जेकॾहिं पीउ एॾी वॾी रक़म थो घुरणु चाहे जो लखनि जे एतबार सां आहे त पोइ बिल्कुलु जाइज़ आहे त न्याणी जेको आहे पंहिंजे पीउ खे कंहिं हद ताईं रक़म जेकी आहे उधारी ॾेई सघे थी। पोइ बि बहितर ईअं ई आहे त औलाद खे खपे त पीउ खे पैसा उधारा न ॾियनि बल्कि हदियो ॾियनि। पर जेकॾहिं पीउ वॾी मिल्कियत घुरे थो, पर जेकॾहिं पीउ वॾी रक़म जो मुतालबो करे थो ऐं तव्हां जेकॾहिं उहा रक़म ॾींदव त तव्हां बिल्कुलु कंगाल थी वेंदव, त उन सूरत में वालिद साहिब खे उधर ॾेई सघो था, बिल्कुलु जाइज़ आहे। साईं, राति जो मूंखे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे, को वज़ीफ़ो ॿुधायो। आयतल कुर्सी जेको आहे राति जो पढ़ो ऐं 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फलक, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास पढ़ी करे पंहिंजे मथां दम कयो, इंशाअल्लाह ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो। साईं, ॾंदनि सां ॾाढ़ी जे वारनि खे कटणु कीअं आहे? कबी फेल आहे बिल्कुलु। तव्हांखे जेकॾहिं ॾाढ़ी आहे ऐं उन ॾाढ़ी जे वारनि खे जेकॾहिं तव्हां ॾंदनि सां कटियो था त इहे कबी फेल आहे, बचणु खपे। ऐं इहा काफ़ी जेको आहे यानी मौलवी हज़रत यानी तरह हाफ़िज़ साहिबनि खे आदत पियल हूंदी आहे त उनजे करे उहो ॾाढ़ी खे कटे कटे बाक़ी जेको आहे ॾाढ़ी खे बचाईंदा आहिनि, त अहिड़े फेल खां जेको आहे बचियो वञे। इहो कबी फेल जे अंदरि अचे थो। साईं, पलीत कपिड़ा ऐं पाक कपिड़ा हिकु वॉशिंग मशीन जे अंदरि धोअण कीअं आहिनि? जेकॾहिं कपिड़ा पलीत आहिनि ऐं कुझु कपिड़ा पाक आहिनि त जेके कपिड़ा पलीत आहिनि त औरतुनि खे खपनि त सभ खां पहिरियां उन्हनि जी पलीती खे दूरि कनि ऐं दूरि करे ऐं पाक कपिड़ा वॉशिंग मशीन जे अंदरि विझनि ऐं पोइ जेके पलीत कपिड़ा हुया उनखे 3 मरतबा उन पलीती खे दूरि करे ऐं पोइ जेको आहे वॉशिंग मशीन जे अंदरि उन कपिड़नि खे विझनि। त औरतुनि जे लाइ इंतई ज़रूरी आहे त जॾहिं उहे कपिड़ा पंहिंजा या अहिड़ी तरह मुड़ुस जा कपिड़नि खे धोअनि ऐं वॉशिंग मशीन जे अंदरि कपिड़ा विझण खां बाद में जॾहिं सर्फ मां कपिड़ा कढनि त कम से कम 3 पाणियुनि खां उन कपिड़नि खे गुज़ारनि। हिकिड़े पाणी खां गुज़ारनि, वरी ॿिए खां, वरी 3 खां। हाणे 3 मरतबा जॾहिं औरत कपिड़े खे निपुड़ींदी त इहो कपिड़ो चङी तरह जेको आहे पाक थी वेंदो। त जॾहिं कपिड़ो पाक थींदो त इंशाअल्लाह पाकाई जो असरु थींदो आहे। औलाद जेकी आहे फ़र्माबरदार थींदी आहे ऐं मुड़ुस जे अंदरि हिकिड़ी मोहबत पैदा थींदी आहे। त उमेद आहे तमामु औरतूं इन ते अमल कंदियूं। ज़ाल मुड़ुस जे वफ़ात खां पोइ मुड़ुस जो मुंहुं ॾिसी सघे थी या न? या मुड़ुस ज़ाल जो मुंहुं ॾिसी सघे थो या न? बिल्कुलु जाइज़ आहे। जेकॾहिं अगरि मुड़ुस मरी वियो आहे त ज़ाल मुड़ुस जो मुंहुं ॾिसी सघे थी ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं ज़ाल इंतकाल करे वई आहे त मुड़ुस जेको आहे उनजे मुंहुं खे ॾिसी सघे थो। कंहिं क़िस्म जो कोई बि ममानत न आहे।